ठहल सोनी मुंडी उन फकीर जे चीच में जो विधि वजीरन जा वात फाटी वया मुशीरन जा वात फाटी वया अहिड़ी ख़बर हुजे हू चए त मां चरियो थिया हू चए त मां चरियो थिया ॻाल्हि समझो था न छो त असांखे दौलत जो ये चस्को ॾाढो वणंदो आहे फकीर बादशाह ॾे निहारियो मुंडड़ी खणी गीदड़े में रखी छड़ी अल्लाह जे कुदरत जा फैसला जॾहिं बादशाह बीमार थी पियो बादशाह बीमार थी पियो आम ॻाल्हि हुल हुली विया त बादशाह जी तबियत आख़िरी स्टेज ते आ उहो फकीर आयो माण्हुनि वज़ीरनि खे चवण लॻो परे थियो ज़रा मां बादशाह सां मिलण थो चाहियां बादशाह जी अमानत ॾियण थो चाहियां बादशाह जे साम्हूं अची करे उन फकीर चयो ऐ बादशाह सुञाणी थो बादशाह चयो नथो सुञाणा मुंडी कढी ॾेखारे चई ॾे ख़बर हाणे सुञाणी थो मुंडी ॾिसी बादशाह चयो हा हाणे सुञाणा थो उहो ई चरियो फ़कीर चई हा उहो ई चरियो फ़कीर बादशाह खे चवण लॻो हाणे ॾे ख़बर तूं चरियो या मां चरियो ॾे ख़बर जॾहिं शिकार ते वेंदे हुए 8-8 ॾींहं अॻु में उते इंतज़ामात कया वेंदा हुया उते तयारियूं कयूं वेंदियूं हुयूं जाॾे तूं वेंदो हुए वज़ीर मुशीर तुंहिंजा इंतज़ाम इंतज़ार कंदा हुया यार ॾे ख़बर हाणे केॾहूं जी तयारी आहे चई मालिक जे तरफ़ चई पहिरियों घर कहिड़ो आहे पहिरीं क़याम किथे कंदे चई क़बर में चई ॾे ख़बर घणनि ॾींहंनि खां ओॾहूं जी तयारी कई अथई जवाब दे शिकार ला वींदे हुए 8 ॾींहं वज़ीर वींदा हुया तयारियूं कंदा हुया इलाइको साफ़ कंदा हुया तुझे ला इंतजामात कंदा हुया तुझे खाधे पीते जा इंतजामात कंदा हुया अॼु ॾे ख़बर जंहिं घर ॾे वञी रहियो आहियां उन घर जी तयारी ला ॾे ख़बर केतिरा मुशीर मोकिलिया थे केतिरा वज़ीर मोकिलिया थे केरु तुंहिंजी तयारी करे रहियो आहे बादशाह रोअण लॻो उन फ़कीर निहारे चयो ॾे ख़बर तू चरियो आ या मां चरियो हां बादशाह के चवण लॻो ॾे ख़बर तोखे नाज़ हिन दौलत ते हुयो अचे हीअ तुंहिंजी मुंडड़ी शरीफ़ पंहिंजी हथी की कर ॾे ख़बर तूं चरियो हो या मां चरियो मूं त पंहिंजी पूरी ज़िंदगी पंहिंजे यार जे ज़िक्र में गुज़ारे छॾी मूं त पूरी ज़िंदगी रातिनि जूं रातियूं सजदा कंदे गुज़ारिया मूं त ॾींहंनि जा ॾींहं महबूब जे आॾो रोंदे गुज़ारिया ॾे ख़बर तूं चरियो आ या मां चरियो आ बादशाह रोई चयो त मां चरियो हां जेॾीमहिल बादशाह रोई चयो त मां चरियो हां त फ़कीर मुबारक ॾिनसि चई मरण खां अॻु में बि जेकॾहिं तोखे रब लुड़क लाड़ण जी तौफ़ीक़ ॾिनी ऐं पंहिंजे गुनाह खे तस्लीम करण जी तौफ़ीक़ ॾिनी त वरी बि तोखे मुबारक आहे अल्लाह जे रहमत जा दर खुलिया पिया आहिनि ख़ुदा जी रहमत सॾे रही आहे जहिड़ो आहीं तहिड़ो चओ मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके मूंखे मुआफ़ कर मुंहिंजो रब बख़्शे छॾे उन वटि काई देर नाहे ऐ मुंहिंजा दोस्त पोखणी अथई त पोख न त वींदई मुंद चढ़ी पाणी थींदई पोयारो पोइ सुकी थींदई सोक जिते लुणंदो सॼो लोक मतां सिकी हिकिड़े संगला सुने लतीफ सरकार फरमायो पर बंजू वेही अदा अॻियां कहिड़ी कंदे ॻाल्हि यानी मानी मोटिया वरवनी ॾेई पोइ कान ख़बर पई त ॾाज ॾिनाऊंस केतिरो इहे दुनिया जा दोस्त इहे दुनिया जा साथी तमाम बेवफा थई यार खबरदार थी जा कोई गॾु कोन हलंदी दोस्त कीअं गॾु हलंदो दुनिया जी तारीख़ तुंहिंजे साम्हूं आहे अगरि दुनिया जी तारीख़ खे आॾो रखंदे का हिकिड़ी अमड़ दुनिया जी ॿुधा छो त दुनिया जे अंदरि माउ खां वधीक अज़ीम रिश्तो कोई नाहे दुनिया जे अंदरि माउ खां वधीक प्यार करण वारो कोई नाहे जॾहिं दुनिया
दुनिया जे अंदर हिक जी जल अमड़ भी कहीं बच्चे सा गॾु कबर में कान सुतिया को जवाब दे यार जॾहिं जी जल अमड़ भी साथ छॾे विधिया उन दोस्तन ते भरोसो कहिड़ो कयो थई जेके या त तुंहिंजे जवानीअ जा दोस्त या तुंहिंजे हुस्न जा दोस्त या तुंहिंजे पैसनि जा दोस्त यानी तुंहिंजे मफ़ाद खां सवा पंहिंजे मफ़ाद खां सवा उन्हनि जी काई दोस्ती नाहे जॾहिं बेतमाओ अमड़ बि गॾु नथी हले त दोस्त गॾु किथों हलंदा जॾहिं कोई न हलंदो छा निधण को थी वेंदे पंहिंजे पाण खे निधण को न कर जिथे कोई कोन ईंदो आ उते ईंदो आ त अम्मा आमिना जो लाल मुंहिंजो मदीने जो मीर सुहिणो ईंदो आ इन करे वीचारा दीवाना मस्ताना जॾहिं रात थींदी आहे त रोई चवंदा आहिनि उते अचजां ओ मुंहिंजा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वेंदा उते अचजां ओ मुंहिंजा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा मिटीअ जा मण विझी मुंहं ते मिटीअ जा मण विझी मुंहं ते खोटे खडड़ी लटे वेंदा उते अचजां ओ मुंहिंजा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा पिरी पारत अथई असां गुनहगारड़न जी मता भूरल भुलाई तू सोना भारत अथई किनन को झिड़न जी मता भूरल भुलाई तू असांखे आसरो तुंहिंजो असांखे आसरो तुंहिंजो असांखे आसरो तुंहिंजो छो त सभई संगती छॾे वेंदा उते अचजां ओ मुंहिंजा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं तोखे सचो यार दुनिया में ॻोल्हा करणो आहे सचो दोस्त तोखे तलाश करणो आहे दोस्त उनखे चइबो आहे जेको ॾुखीअ महल में कमु अचे दौलत बि उनखे चइबी आहे जेका ॾुखी महल में कमु अचे सुखनि में त सभु को ईंदो आहे सोखीअ भाए सभु को ओखीअ तूं ही तूं मौला मथमू बुढ़ो मलाह जो बाझ जो ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अचो उन टाइम जी तयारी कयो अचो उन जगह जी तयारी कयो जिथे वञण हक़ आहे जिते पहुचण हक़ आहे लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन जे आसानीअ में उन जे ख़ुशियूं ते ख़ुशि रहण में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन में शक आहे उन जगह ते वञण वारो त सभु को आहे मगर कब्र जे अंदर सुकून सां उहो गुज़ारींदो आहे जंहिंजो तालुक पंहिंजे पुनल सां मज़बूत हूंदो आहे ऐ मुंहिंजा दोस्त ए दुनिया जा यार ए दुनिया जा दोस्त केतिरो वक़्तु कंहिंजो इंतज़ार कंदे वक़्तु अचण ते अम्मा बि बच्चे जो इंतज़ार छॾे ॾींदी आहे
बचड़ो गुम थी वयो, साल कोन आयो, 2 साल 5 साल न आयो। अमड़ बासरो लाहे रोई रोई वेही रही, बच्चे जी का कल कान पईया। पहिरा 6 महीना अमड़ मानी न खाधी, अॻियां 6 महीना हिकिड़ो वेलो खाइण शुरू कये, 2 साल में 2 वेला, 3 साल में 3 वेला, 5 सालन खां पोइ अमड़ बि आस पले छॾी। याद रख, जंहिं तोखे 9 महीना पेट में सांडियो, जंहिं तुंहिंजे लाइ दुख ॾिठा, क़ुरान करीम फरमाए रहियो आहे, ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु कुरहन ववदअतहु कुरहा वहम्लुहु वफिसालुहु 30 शहरा। असां चवंदा आहियूं अम्मा 8 महीना पेट में दुख ॾिठान, रब जो क़ुरान चवंदो आहे तुंहिंजी अम्मा 30 महीना तुंहिंजे लाइ दुख में गुज़ारिया। बेनियाज़ रब जो क़ुरान फरमाईंदो आहे तुंहिंजी अमड़ तुंहिंजे लाइ 30 महीना दुखनि में गुज़ारिया आहिनि। जेका अम्बा 30 महीना दुखनि में गुज़ारींदी आहे, खाइण पीअण बचिड़े जे करे छॾे ॾींदी आहे। हीअ न खावां बच्चे खे तकलीफ़ न अचे, हीअ खावां बच्चे खे तकलीफ़ न अचे। लेकिन जॾहिं अमड़ खां बच्चो वियो हलियो, 5 साल गुज़री विया, अम्मा आसरो लाहे छॾियो। घणनि सालनि खां पोइ, भला 10 खां पोइ, भला 20 खां पोइ अमड़ आसरो पलींदी आहे या न? जवाब ॾियो दोस्तो। लेकिन हिकिड़े यार ॾे निहार, ऐं मुसलमान उन करीम ॾे निहार। 70 साल गुनाह कंदे थी विया, रब जे दर ॾे कोन निहारियोसी। 80 साल गुनाह कंदे थी विया, बेनियाज़ रब जे दर ॾे कोन निहारियोसी। 100 साल गुनाहन कंदे थी विया, अल्लाह जे दर ॾे कोन मोटियासी। पर पोइ बि त सॾज थी रहियो आहे, वरी बि सॾड़ो थी रहियो आहे त दुनिया जा दर बंदि थी वेंदा। तूं गुनाह करे करे थकिजी पियो हूंदे, मगर मां अल्लाह जी रहमत अॼु बि तुंहिंजो इंतज़ार करे रही आहे। अञा कान थकी आहे, कान थकी आहे। ऐ मुसलमान, उन बेनियाज़ रब जी मेहरबानी, उन जी बख्शिश, उन जी रहमत हमेशह जे लाइ तोखे सदड़ा करे रही आहे। जहिड़ो आहीं तहिड़ो हली आहे, जहिड़ो आहीं तहिड़ो हली आहे। मुंहिंजो बेनियाज़ रब तो फरमाए तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो हां। कीअं ख़बर पए त वाकई रब खे प्यारा हो? जवाब ॾे दोस्त। कांव खे चओ त का सुहिणे में सुहिणी शइ ॻोल्हे आ, जवाब ॾियो। कांव तितर जो बचो खणी ईंदो, या तोते जो बचो खणी ईंदो, या कारो पंहिंजो बचो खणी ईंदो? जवाब ॾियो, जवाब ॾे। दुनिया जे अंदर जेके जैसा प्यार हूंदो आहे, उहो उन जी तारीफ़ कंदो आहे। हिकिड़ी अमड़ खां पुछ, बेशक अल्लाह हुन खे बचड़ो ॾिनो आहे। रंग जो भले मुआंगो कारो हुजे, सफ़ा सादड़ो हुजे, भले नकड़ो बि साफ़ पूरो सूरो हुजे, नंढड़ा मुबारक बि भले 1.5 इंच ॿाहिरि हुजनि, पर हिकिड़ी अमड़ खां पुछी ॾिस त ॾे ख़बर प्यारो केरु आहे? चवंदी त सुहिणो केरु आहे? जवाब ॾींदी त हिन मुंहिंजे सुहिणे जहिड़ो ॿियो को ॻोठ में सुहिणो आहे ई कोन। इहो सच्चा या न मुसलमान? सोच मुसलमान, जैसा प्यार हूंदो आहे, जैसा प्यार हूंदो आहे, उन जी कमज़ोरी कोताही नज़र कान ईंदी आहे। अल्लाह जे क़ुरान ॾे निहार। अल्लाह दुनिया में छा पैदा कोन कयो आहे? फ़रिश्ता सुहिणा पैदा कयईं, हूरूं सुहिणियूं पैदा कयईं, पखी सुहिणा पैदा कयईं, जानवर सुहिणा पैदा कयईं, जब दरिंदा परिंदा सुहिणा पैदा कयईं, आसमान सुहिणा पैदा कयईं, ज़मीनूं सुहिणियूं पैदा कयईं, जबल सुहिणा पैदा कयईं, चश्मा सुहिणा पैदा कयईं, सभिनी खे सुहिणो बनायईं। पर जॾहिं अल्लाह खां पुछोसीं, ऐ मुंहिंजा करीम रब, तुंहिंजे कुदरत में सुहिणो केरु आहे? अल्लाह हूरन जे नाले कोन चयो, अल्लाह मलाइकनि जे नाले कोन चयो, अल्लाह जन्नत जे नाले न चयो, ज़मीन जे नाले न चयो, कंहिं बि शइ जे नाले न चयो। अगर अल्लाह कंहिंखे सुहिणो सॾियो आहे, मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम।
मुझो रब प्यार करे थो या नथो करे। खुदा जे वास्ते अखियूं खोल, ए गफलत जा पर्दा हटा। ऐ मुसलमान, ए नौजवान, जंहिंखे तो दोस्त समझो आ उहे तुंहिंजा दोस्त न आहिनि, जंहिंखे तो वफादार समझो आ उहे तुंहिंजा वफादार न आहिनि। दुनिया ते भरवसो करण वारा, औलाद ते भरवसो करण वारा, रब जो कुरान बुध मुझे बेनियाज रब फरमायो, यौम ला यंफउ मालू वला बनून। अल्लाह जो कुरान चो सचो ॻाल्हि, मुझे बेनियाज रब जो पाक कुरान करीम सचो आ। उन बेनियाज रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, मुझे अल्लाह फरमायो, ओ औलाद ते नाज़ करण वारा, इहो औलाद कम को न ईंदई। ओ दुनिया ते नाज करण वारा, इहा दुनिया कम कान ईंदई। मुझो रब कुरान में थो चवे, या कुरान के सचो समझो, या पंहिंजे दिमाग़ी फार्मूले के सचो समझो। जेकॾहिं कुरान के सचो समझी थो, अल्लाह जे कलाम के हक़ समझी थो, त पंहिंजे फार्मूले के साइड ते दफन करे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लब्बैक चो अल्लाह जे कलाम के। मुझे बेनियाज़ रब फरमायो, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, औलाद तुंहिंजे कम कोन ईंदो, दुनिया दौलत तुझे कम कान ईंदी, मौला कहिड़ी शइ कम ईंदी। अल्लाह फरमायो, इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। मुझे रब फरमायो, जंहिं दिल जो तोखे कदर नाहे न, जंहिं दिल में कुतन खे रखियो वेठो हई, जंहिं दिल में कुकड़न खे रखियो वेठो हई, जंहिं दिल में शराब जी मोहब्बत रखियो वेठो हई, जंहिं दिल में जुआ जी मोहब्बत रखियो वेठो हई, जंहिं दिल में धोखे जी मोहब्बत रखियो वेठो हई, जंहिं दिल में गद्दारी रखियो वेठो हई, जंहिं दिल में हसद रखियो वेठो हई, जंहिं दिल में कीनो रखियो वेठो हई, अल्लाह तो फरमाए, इन दिल जी इहा ग़िज़ा नाहे। ओ पंहिंजे पाण सां ज़ुल्म करण वारा, ईअं न कर। हे जेका तुंहिंजी दिल आ, हे जेका तुंहिंजी दिल आ, इहा दिल जेका आहे, इनखे सुकून तॾहिं मिलंदो, कॾहिं कुझु भी करे छॾी, इन तुंहिंजे दिल खे सुकून न मिलंदो। इन तुंहिंजे दिल खे सुकून तॾहिं मिलंदो, जॾहिं मां रब जो सुहिणे नाले जो इनखे खोराक खाराईंदो। छो? सवाल गौर सां ॿुध। आख़िर छो? आख़िर छो हिन दिल खे अल्लाह जे ज़िक्र सां ई सुकून छो थो मिले? त जवाब तफ़सील में न वेंदुमि, छो त टाइम महदूद आ, मूंखे अञा अॻिते हलणो आ। बस मुख़्तसिर चवां, इन करे जो मुंहिंजा दोस्त, जेको जिथां ईंदो आ, जंहिंजो जेको वतन हूंदो आ, उनखे सुकून उते ई ईंदो आ। भले कराची में तव्हां के बंगुले में एसियूं लगी मिलन, पर ॻोठ जेको अबाणो छप्पर आ, जेको छप्पर जो सुकून आ, ओहो बंगुले जो सुकून। सच्चा या न ॻाल्हि जवाब ॾे। केतिरो बि ॿार हुजऊं, पर जेको पंहिंजे घरड़े जो सुकून हूंदो आ, उन जहिड़ो सुकून दुनिया जे कंहिं शइ में कोन मिलंदो आ। फॉर एग्जाम्पल, महिमान थी वेंदो हुई, भला तोखे ब्लैंकेट मिलंदा आहिनि, निंड उहा न ईंदी आ जेका अम्मा जे ॾिनल पुराणीअ सवड़ में निंड ईंदी आ। सच्ची आ न? यानी छो? हे खुदा जो फितरती निज़ाम आ, ग़ैर फितरी न आहे। हिन जिस्म खे सुकून उते ईंदो आ जिते उन जो असली मकाम हूंदो आ, जिते उन जो घरड़ो हूंदो आ, घरड़े में सुकून मिलंदो आ। रब तो फरमाए, ऐ मुंहिंजा बाना, हे तुंहिंजी दिल जेके मां अल्लाह पंहिंजे रूह सां नवाज़ियो आ, इहो रूह किथों जो आ? वयसअलूनक अनिर रूह। मुंहिंजा महबूब तोखां सवाल करण वारा सवाल था पुछनि, हे रूह चाहे, कुल रूह मिन अमिर रब्बी। ऐं मुंहिंजा मुस्तफ़ा इन्हनि खे जवाब ॾे, रूह कंहिं ॿी शइ जो नालो नाहे, रूह त अल्लाह जे हुक्म जो नालो आ। जेको नालो ई अल्लाह जे हुक्म जो आ, यानी उनखे सुकून भी उन सां मिलंदो आ जितां जो ही हूंदो। याद रखी छॾ। वापस मोटा पियो,
बहराड़ी जो माहौल आहे, कणक काही अथव, हींअर फसल तयार आहे। जेकॾहिं इन कणक खे सिर्फ़ पाणी न ॾियो, एग्रो यूरिया 10 बोरियूं ॾेई छॾियो, DAP 5-5 एकड़ खे बोरियूं ॾियो, पाणी न ॾियो, संग कंदी? जवाब ॾियो। मण खणंदे, थ्रेशर हलाईंदे सुकी वेंदी? छा एग्रो यूरिया में ताक़त न आहे? छा DAP में ताक़त न आहे? आहे, पर इहे ॿई न ॾींसि, रुॻी सखणो पाणी ॾींसि, घणी न थोरी सही पर कुझु न कुझु ज़रूर खणी वेंदी। याने अल्लाह जे कुदरत में जेके फितरी उसूल हन, उहे इहे फितरी उसूल हन त जेका शइ जंहिं फितरत लाइ बनाई वेंदी आहे उनखे सुकून उन शइ सां मिलंदो आहे, उनजी ग्रोथ उन शइ सां थींदी आहे, उहा वधंदी उन शइ सां आहे। जीअं पाणीअ खे केतिरी बि ॿी शइ ॾे पर फसल खे, पर जेसे पाणी न मिलंदो उनखे सुकून न मिलंदो, उनजी ग्रोथ न थींदी, उन मां मक़सद हासिल न थींदो। त ऐ यार इंसान, ऐ यार इंसान जवाब ॾे। अल्लाह ही आसमान बनाया कंहिंजे लाइ? जो हज़रत इंसान जे लाइ। हे वण बनाई तुंहिंजे लाइ, हे हवा रखी तुंहिंजे लाइ, हे फ्रूट तुंहिंजे लाइ, हे जिन्नो सभु कुझु काइनात जे अंदरि मुंहिंजे रब जेकी बनायो उहो तुंहिंजे लाइ। पर तूं बि त कॾहिं सोच त तोखे बि कंहिंजे लाइ बनायो अथई या तोखे ईअं हवाई करे छॾियो अथई? जवाब ॾे। हे सभु कुझु तुंहिंजे लाइ आहे। मुस्लमान 2 करोड़नि जी गाॾी त बेज़ुबानी लोह जो टुकड़ो आहे न, 2 करोड़नि जी गाॾी वठी अचे दर ते बीहार, जेकॾहिं तूं हथ न हणंदे ज़ग जी तबाह थी वेंदी, इन जी काई हैसियत? केॾो बि भलो फ्रूट हुजे, भले में भलो फ्रूट हुजे, वणनि सिजाया पिया हुजनि, ऐं इंसान जेकॾहिं तूं हथ न लॻाई उते किना थी वेंदा, कीड़ा पइजी वेंदा, कोई उन जो मक़सद? सोच मुसलमान, तोखे थियो छा आहे? ऐं मुसलमान, हे दुनिया जी जेका ई सजावट आहे इन जी वैल्यू तुंहिंजे करे आहे, इन जी इज़त तुंहिंजे करे आहे, इन जो मक़ाम तुंहिंजे करे आहे, इन जो शान तुंहिंजे करे आहे। जेकॾहिं तूं टच न करी त इन जी काई वैल्यू कोन्हे का। सोची छो नथो जॾहिं तुंहिंजे करे अल्लाह हर शइ खे इज़त ॾिनी आहे? छा तोखे इज़त न घुर्जे? जेकॾहिं तोखे इज़त घुर्जे त अंदर खां सवाल कर त मुंहिंजे करे ख़ुदा हर शइ खे इज़त ॾिनी आहे, मूंखे इज़त किथे मिलंदी? हिकिड़ो ई जवाब मिलंदो, हर शइ तुंहिंजे लाइ आहे, पर तोखे यार पंहिंजे यादि लाइ पैदा फैदर। तूं इन्हनि शयुनि लाइ पैदा कोन थियो आहीं, इहे तुंहिंजे लाइ पैदा कयूं आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़। तूं इन्हनि जे पुठियां न लॻ, इहे तुंहिंजे पोयां लॻंदियूं, छो त जेका शइ जंहिंजी हूंदी आहे उहा उनजो पीछो कंदी आहे। इहे सभु शयूं तूं जबलनि में वेंदे तोखे मानी मिलंदी, झंगलनि में वेंदे तोखे मानी मिलंदी। जेको तुंहिंजो मुक़दर आहे, तोड़े हली तकड़ो तोड़े हली विख, लिखे मझा लिख लहंदी कीन लतीफ़ चवे, जेको तुंहिंजो आहे उहो तोखे मिलंदो। पर जंहिंजे लाइ तोखे पैदा कयो वियो आहे, ज़रा कॾहिं इन लाइ बि त सोच। ऐं मुसलमान ईअं न कर, ए नौजवान दाहो थी, तूं बेमक़सद पैदा न कयो वियो आहे, तूं ईअं अजायो पैदा न कयो वियो आहे। अल्लाह जी ज़ात एॾो तोसां प्यार कयो आहे, एॾो तोसां प्यार कयो आहे, जो पंहिंजे यादि जे लाइ मुंहिंजे रब तुंहिंजो मुंहिंजो इंतखाब कयो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त तवजह कर, जेकॾहिं अल्लाह खे रुॻी इबादत प्यारी हुजे हा त अल्लाह जो ज़िक्र पखी कोन था कनि? जवाब ॾे अदा। वण कोन था कनि, मलाइक कोन था कनि, हूरू नथियूं कनि, गिलमान नथा कनि, सभु मुंहिंजे वा इन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम इन्नहु कान हलीमन गफूरा। हर शइ मुंहिंजे अल्लाह जो ज़िक्र अज़कार करे रही आहे, पर मुंहिंजो अल्लाह उहे राति ॾींहं ज़िक्र कनि। उन्हनि खे ॿुधा कहिड़ा पखी जन्नत में वेंदा, कहिड़ा वण जन्नत में वेंदा, कहिड़ियूं ॿनियूं जन्नत में वेंदियूं। ऐं दोस्त, सभई ज़िक्र मुंहिंजे रब जो कनि, पर जॾहिं बानो ज़िक्र कंदो आहे त मुंहिंजो रब राज़ी थी पवंदो आहे, छो त मुंहिंजो रब फरमाए थो आहे, बाना मां अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे हम्दो सना लाइ सभु कंहिंखे बनायो आहे। तोखे रुॻी पंहिंजे हम्दो सना जे लाइ न, तोखे मां रब पंहिंजे प्यार जे लाइ बनायो आहे।
तोखे मां रब पंहिंजो प्यार बनायो आ। अल्लाह जो प्यार अगर ॾिसणो आ, मां जो प्यार ॾिसणो आ त उन जो बच्चो आ, रब जो प्यार ॾिसणो आ त ही हज़रत इंसान आ। पोइ जंहिंखे अल्लाह प्यार सां बनायो आ, जंहिंखे अल्लाह प्यार सां बनायो आ, यकीनन उन सां मुंहिंजो रब प्यार करे थो। इन करे त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सहाबा खां पुछो, ऐ अल्लाह जा बानो जी मुंहिंजा सुहिणा आका, अल्लाह तव्हांजे नज़र में सभ खां वधीक नेकीअ जो अमल कहिड़ो आ? सहाबा जो दस्तूर हुयो, जवाब ॾींदा हुआ, फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लाहु आलम व रसूलहु। असांजा अबो अम्मा कुर्बान थी वञनि या रसूल अल्लाह। हिकु अल्लाह ॼाणे, ॿियो अल्लाह जो महबूब ॼाणे। मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, तव्हांजे नज़र में निमाज़ ला छा ख्याल आ? आका तमाम सुहिणो अमल आ। रोज़े जे ला छा ख्याल आ? आका तमाम सुहिणो अमल आ। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम काबतुल्लाह दे हथड़ो खणी निहारे फरमायो, पाण फरमायो, जेको शख्स हिकड़ो दफ़ो काबतुल्लाह तमीर कराए, अंदाज़ो लगायो उन जूं नेकियूं केतिरियूं हूंदियूं या रसूल अल्लाह, बेतहाशा हूंदियूं। मुझे आका करीम दे निहार गुनाहगार उम्मत ला रस्तो कीअं आसान करे ॾिनो। मुझे मदीने जे मीर फरमायो, जेको भी अल्लाह जो बानो कहे बे अल्लाह जे बाने जी मुश्किल तकलीफ़ दूर कंदो, हो ॾुखायला, हो परेशान आ, हुन जा ॾुख परेशानियूं दूर करण जी तौफ़ीक़ अल्लाह उनखे ॾींदो, हुन जूं परेशानियूं दूर कंदो, हुन जे दिल में ख़ुशी पैदा थींदी। करण वारे जो कोई मक़सद न हूंदो सवाइ रज़ा इलाही जे। त मुझे मदीने जे मीर फरमायो, जॾहिं तव्हां कंहिंजी दिलि राज़ी कई, मुंहिंजो अल्लाह तव्हांखे अजर ईअं ॾींदो ॼण 100 दफ़ा तव्हां हथनि सां काबो तबीर कराए छॾियो आ। सभु कुझु तो में अथई मुसलमान, सभु कुझु तो में अथई। जे चवी थो त यार निमाज़ुनि ते राज़ी थींदो त भुलियल हई, जे चवी थो रोज़नि ते राज़ी थींदो त भुलियल हई। इन जो मक़सद इहो नाहे त तूं निमाज़ूं न पढ़, इन जो मक़सद इहो नाहे त तूं रोज़ो न रख। रोज़ा निमाज़ूं पिण चङो कम, पर अञा की ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे रोज़ा निमाज़ूं ज़रूर कर, पर यार जे रज़ा वारो फहम कहिड़ो आ? अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत कर, कहे ॾुखायल जो ॾुख दूर कर, कहे रुनल खे खिलाए विझो। ऐ मुसलमान, अफ़शु सलाम बैनकुम, अफ़शु सलाम बैनकुम। मुंहिंजे आका छो फरमायो त जॾहिं बि मुसलमान मुसलमान सां मिले, खिली हुनखे जे अदा अस्सलामु अलैकुम। मुमकिन आहे तुंहिंजे खिली सलाम वराइण सां हुन जे अंदर में का परेशानी हुजे, ॾुख हुजे, उहो हुन जो घटि थी वञे, हो तोसां मिली जुली वञे। 2 मिंटनि जे लाइ तो हुन जे दिलि खे सुकून ॾिनो, मुंहिंजे रब तोखे क़यामत में सुकून ॾेई छॾियो। ऐ मुंहिंजा दोस्त, अल्लाह खे राज़ी करण जो आसान तरीक़ो इहो थे, यादि रखी छॾ। रोज़ा नमाज़ ज़रूर न कंदे त कर, फर्ज़ कर्ज़ आ। कर्ज़ वठण वारो इज़त सां न ॾीबो त पादर हणी बि वठी वेंदो आहे। कर्ज़ कर्ज़ हूंदो आहे। हे जेके दीन जा फ़राइज़ आहिनि, इहो तुंहिंजे मथां मुंहिंजे मथां कर्ज़ आहे, इहो ॾियणो आहे। लेकिन अल्लाह जे क़ुर्ब ताईं पहुचण जे लाइ, अल्लाह जे जलवनि जा दीदार, रहमतुनि जा जलवनि जा दीदार करण जे लाइ, रसूलुल्लाह जे दरबार में पंहिंजे पाण खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दीवानो करे पेश करण जे लाइ आसान में आसान मलाहो कहिड़ो आहे? अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत कर। मुंहिंजे रब फरमायो, अल ख़ल्क़ अयालुल्लाह, हीअ मख़लूक मां अल्लाह जो अयाल आहे, जेको हिन जी ख़िदमत कंदो मां रब उन ते राज़ी थी पवंदुसि। मुंहिंजी मुराद त व्याज जे लानत खां पंहिंजे पाण खे परे रखो। अल्लाह जे ज़ात खां डिॼो मुसलमानो। हिकिड़े मिंट लाइ ओ व्याज वठण वारा इंशाअल्लाह हिते कोई न हूंदो, पर ही पैगाम केसिताईं बि पहुची सघे थो। अज़ीज़ा ने मन, ओ व्याज वठण वारा हिकिड़े मिंट जे लाइ सोच। हींअर डिसंबर जनवरी पंहिंजे पुॼाणीअ ते आहे, ग़रीब वेचारा अन्न जे लाइ तड़पी रहिया आहिनि। कणक जो अटो 80-90 रुपया किलो लॻो पियो आहे। खंड अलाए किथे पहुती पई आहे। जेको मिसकीन शाम जो पंहिंजे बचड़नि खे अटो नथो वठी ॾेई सघे, तो वटि 100 बोरियूं अन्न जूं भरियूं पयूं आहिनि, तोॾे अचे चवे थो मूंखे हिकिड़ी बोरी ॾे। ओ ज़ालिम, जॾहिं तूं उनखे ईअं थो चवीं हिकिड़ी बोरी ॾींदोसीं पर 2 बोरियूं वठंदोसीं, तोखां विसरी थो वञे त जेको हिकिड़ी नथो वठी सघे उहो 2 तोखे वापसि किथां ॾींदो?
पर जे उन टाइम ते ओ घाटे जो सौदो करण वारा, ओ नुक़सान जो सौदो करण वारा वध में वध व्याजी छा वठंदो? बोरीअ ते 3 बोरियूं आख़िरी दंग। भला जे हिन इलाइक़े में तेज़ी हूंदी त खणी 4 बोरियूं वठंदो, ॿियो छा वठंदो? चवण वठंदो। लेकिन अल्लाह जे क़ुरान दे निहार मुझे सुने करीम रब पांजे पाक कुरान करीम में फरमायो, ओ बोरीअ जे एवज़ पीण वठण वारा, ओ बोरीअ जे एवज़ टीण वठण वारा, ओ बोरीअ जे एवज़ चवण वठण वारा, जरा मां रब दे निहार, मां अल्लाह सां सौदो करे ॾिस। मां अल्लाह ऐलान करे रहियो हां, मन जा बिल हसनत फलहू अशरु अमसालिहा। मां बेनियाज़ रब ऐलान थो कयां, हिकड़ी बोरी कंहिं मिस्कीन खे मुंहिंजे नाले ॾेई छॾ, हिकड़ी बोरी कंहिं यतीम ग़रीब बेवा खे मुंहिंजे नाले ॾेई छॾे। मां रब थी वाइदो थो कयां, 2 न 3 न 4 न 5 6 7 8 9 न, मां रब थी वाइदो थो कयां त पूरियूं 10 करे ॾींदो मैं। अल्लाह जो पाक कुरान करीम तोखे ॾहूण ॾेई रहियो आहे, तूं बीण टीण ते पंहिंजी आख़िरत विञाए रहियो आहे। ओ फ़िक्रे आख़िरत जे मौज़ूअ ते महफ़िल सजाइण वारो, तव्हां ते अल्लाह जूं रहमतूं हुजनि, ख़ुदा जी ज़ात तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾे। हिन दुनिया में मुसाफ़िर आहीं, हिन दुनिया में 5-7 मिंट बचा आहिनि, हिन दुनिया में मुसाफ़िर थी आयो आहे। मुसाफ़िर रस्ते में बंगला को न ठाहींदो आहे, मुसाफ़िर जेको रस्ते में ईंदो आहे, जंहिंखे ख़बर आहे त मूंखे कराची वञिणो आहे, उहो नवाब शाह में लही घर को न ठाहींदो, हैदराबाद में लही घर को न ठाहींदो। उनखे ख़बर आहे त मुंहिंजी मंज़िल कराची आहे। जॾहिं मैयत खे ॾिसंदो आहे, बेसाख्त चई ॾींदो आहे, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। पाण त चवंदो हई, अल्लाह जो क़ुरान पाण पढ़ंदो हई, पाण ई चवंदो हई, मैयत खे ॾिसी करे जे ॾहूं आयो हो ओॾां वञी रहियो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आख़िरी मंज़िल उहा त पोइ जेको असली घर आहे, हिकिड़ो घर हे नकुली आहे, जेको ॻोठ संजर खान जे अंदरि ठाहियो अथऊं, नवाब शाह में ठाहियो अथऊं, इनखे ठाहिणो बि ज़रूरी आहे, इनखे ड्राहिणो न आहे, सुहिणो बनाइणो आहे। पर यार जेतिरो रहणो आहे ओतिरो ई सुहिणो बनाइणो आहे, जेतिरो रहणो आहे ओतिरो ई सुहिणो बनाइणो आहे। हाणे पाण खां पुछ, हिन घर में 10 साल रहंदे, 20 साल रहंदे, 50 रहंदे या 100 साल रहंदे, पाण खां पुछ। लतीफ़ सरकार फरमायो, वञी छो वणकार हित न ॻोली हो तखे, लिको की न लतीफ़ चए पारो चो ॿिए पार, थी सती अधु संतरो पिरत पुन लसी पार, तंहिं पोइ निगार त तो में तेरो दोस्त जो। पंहिंजे पाण खां पुछ, घणा साल रहणो अथई हिन घर में? जे दिलि चवई थी 10 साल, चवंदे अहिड़ो सुफ़ा सेठ वठां जेको 10 सालनि में ख़राब न थिए। फ्रिज तुंहिंजी ज़रूरत आहे, न त पाड़े वारा तानो ॾींदई। एसी तुंहिंजी ज़रूरत आहे, न त पाड़े वारा तानो ॾींदई। डबल बेड तुंहिंजी ज़रूरत आहे, न त पाड़े वारा तानो ॾींदई। यार जंहिंमें थोरा साल रहणो आहे, उन जे ज़रूरतुनि खे पूरो करणो आहे, ज़रूर कर, पर भुलिजी न वञ, हिकिड़े घर में थोरा साल रहणो आहे, हिकिड़े घर में अलाए केतिरो रहणो आहे, का ख़बर ई कान्हे का।